नाज़रीन में ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त बल्दियाती चूंडूं जेको फर्स्ट फेज़ में थी वियूं उत्तर सिंध में, सेकेंड फेज़ में जेके 19 नवंबर ते जेके थियणियूं आहिनि उन हवाले सां मिरपुर ख़ासि ज़िले जे 7 तालुक़नि यानी कि 46 यूनियन काउंसिलूं, 6 टाउन कमेटियूं ऐं 2 म्यूनसिपल कमेटियूं, इन्हनि में जेको चूंड जेका ज़ोर शोर सां शुरू आहे ऐं सियासतदान पारां पंहिंजा ज़ोर आज़माई करे वर्क जारी रखियो वियो आहे। ऐं इन में असीं तव्हांखे तालके वाइज़ असीं थोरी तव्हांखे सिचुएशन इहा ॿुधाईंदा हलूं त ताज़ो जेको बिलावल भुट्टो ज़रदारी जेका हिकु मीटिंग सॾाई हुई ज़िले वाइज़, जेके हितां जा अॻुवान विया हुआ बिलावल भुट्टो ज़रदारी वटि कराची में, हिननि जी गॾिजाणी बि थी। ऐं इहो इन करे त हिननि खे पाण में इताद क़ाइमु करण लाइ या हिननि खे पाण में गॾिजी करे कमु करण लाइ उहो थियो। मगर असीं तव्हांखे इहो ॿुधायूं अञा ताईं पीपल्स पार्टी में कुझु अहिड़ा आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे हितां जे मिरपुर ख़ासि ज़िले जे पीपल्स पार्टी ऐं फंक्शन लीग ऐं MQ 3 पार्टियूं आहिनि जिन जो बाक़ाइदे मुक़ाबिलो आहे। तव्हांखे असीं ॿुधाईंदो मिरपुर ख़ासि जे हवाले सां ॿुधायूं जीअं अॻूणो MNA पीर शफ़क़त हुसैन शाह जिलानी ऐं अॻूणो MNA जेको पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी, ऐं इहे इन्हनि वटि जेको आहे इलेक्शन सेल बि क़ाइमु कयल आहे। उन खां अलावा उते माण्हू जेको अचु वञु जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त मिरपुर ख़ासि ज़िले जे हवाले सां असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त तालके हुसैन बख़्श मरी में जेको अक्सर मरी बिरादरी ते वॾी अक्सरियत रहे थी, उहो जेको तालको पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी जे हवाले कयो वियो आहे। उन खां अलावा मिरपुर ख़ासि शहर जेको सिटी जेको 47 वार्डनि ऐं हिकु जेका आहे यूनियन काउंसिल आहे। 47 वार्डनि तव्हांखे असीं ॿुधायूं जिते पीपल्स पार्टी ऐं MQ में ॿिन्ही धुरियुनि में मुक़ाबिलो आहे ऐं कुझु जेके नून लीग या जमायत इस्लामी जा जेके आज़ादु बीठल आहिनि। इन में असीं तव्हांखे ॿुधायो बदकिस्मती इहा आहे त तक़रीबन 8 खां 10 अहिड़ा जेके इलाइक़ा आहिनि जिन में पीपल्स पार्टी वारा अञा ताईं उन्हनि जे MQ जे साम्हूं उमेदवार बि बीहारे न सघिया आहिनि। या त इहो हुयो त हिननि जा कुझु इख़्तिलाफ़ात आहिनि जी शुरू खां असीं तव्हांखे ॿुधायूं त हनीफ़ मेमण जेको पीपल्स पार्टी सिटी जो सदर हो ऐं उन खां अलावा जेको आहे सिंध काउंसिल जो मेंबर आहे सईद कुरैशी, इन्हनि में इख़्तिलाफ़ात हुआ। कुझु अरसो पहिरीं इख़्तिलाफ़ात हलंदल हुआ ऐं जेके बिलावल भुट्टे ज़रदारी साम्हूं बि शायदि इन्हनि जो ॻाल्हियूं थियूं, मगर सईद जेको आहे कुरैशी उन जा को बि उमेदवार न बीठो आहे। अञा हुनजी का बि सरगर्मी नज़र कोन पई अचे। जॾहिं पीपल्स पार्टी सिटी जो जेको सदर आहे हनीफ़ मेमण पारां उमेदवार बीहारनि, पर सॼे शहर जे अंदरि पीपल्स पार्टी हींअर उमेदवार बीहारण में नाकाम वई आहे। उन खां अलावा फंक्शनल मुस्लिम लीग जेका आहे उहा बि शहर जे अंदरि उमेदवार बीहारण में नाकाम वई आहे, जंहिंमें 4 या 6 खां माण्हू बीहारिया अथनि 47 वार्डनि में। ऐं उन खां अलावा हिकु यूनियन काउंसिल आहे शहर 47 वार्डनि में मिरपुर ख़ासि शहर में, ऐं हिकु यूनियन काउंसिल आहे जेका मीर आचन टालपुर, जंहिंमें पीपल्स पार्टी जा बि उमेदवार बीठा आहिनि ज़िले ते ऐं चेयरमैन वाइस चेयरमैन, उन खां अलावा MQ जा बीठा आहिनि, कुझु जेके आज़ाद बि बीठा आहिनि। ऐं हिन खां गॾु मिरपुर ख़ासि शहर जेको हमेशह MQ जो ई शहर रहियो आहे ऐं उतां जी सीट जेका आहे MPA जी मुतहदा क़ौमी मूवमेंट खणंदा आहिनि। हींअर इहो पिणु ॿुधण में अचे पियो त जेको आहे हितां जो अॻूणो जेको MNA हूंदो अनीस अहमद ख़ान, उन पिणु हिकु 2 ॼणनि जे अहिड़ी जॻहियुनि ते जेके इहे इतलाह बि मिलिया आहिनि त उते पंहिंजे आज़ादु उमेद बीहारे विए जिते MQ जा बीठल आहिनि, उनजे साम्हूं बीहारिया आहिनि। पर इन्हनि में बि इख़्तिलाफ़ात साम्हूं अचनि पिया। इन तालके जे अंदरि MNA शाज़िया मरी खां करे जेतिरा बि पीपल्स पार्टी जा आहिनि उन में फुल ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि ऐं हिते फंक्शन लीग ऐं पीपल्स पार्टी जो 1 to 1 मुक़ाबिलो आहे। ऐं उन हवाले सां अॼु असां जेको आहे ब्यूरो टाइम में असां चयो त पंहिंजे नाज़रीन खे असीं ॿुधायूं त उन्हनि तालुकनि जी थोरी सूरत हाल बि असीं तव्हांखे ॿुधाईंदा वञूं। हाणे जी सिंधड़ी तालके जो असांजा सिंध TV जो रिपोर्टर आहे मंज़ूर शेर असां सां गॾु हिन वक़्तु लाइन ते आहे, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मंज़ूर शेर जो छा चवणु आहे। मंज़ूर, तालके सिंधड़ी में हिते जेको पीर सदरुद्दीन शाह राशिदी असद अली जुणे जी राइशगाह ते पहुतो जिते ऐलान कयो वई, जंहिंमें अरबाब गुलाम रहीम समेत सभई जेके हिननि जो इतिहादी पार्टियूं हुयूं, पर उन खां पोइ इतिहादी पार्टियूं त ख़बर न आहे केॾांहुं हलियूं वयूं आहिनि। ऐं उते इलेक्शन जे हवाले सां छा सूरत हाल आहे ऐं फे लीग पारां जेको आहे असद अली जुणे जो जेको आहे उहो मुस्लिम लीग वारनि जी हिमायत करे विया त हुन में वरी हुनजूं जेके भेणूं आहिनि उहो पीपल्स पार्टी जी हिमायत करे। तव्हां कीअं था सूरत हाल ॾिसो? नज़ीर, जीअं त 19 नवंबर ते जेको आहे सिंध में इलेक्शन जो ॿियो मरहलो शुरू थींदो, उन हवाले सां पूरी सिंध जीअं सिंधड़ी तालके में बि जेको आहे सो इलेक्शन सरगर्मियूं हिन वक़्तु चोड़ चढ़ियल आहिनि। जीअं त तव्हां जेको आहे सो सवालु पुछियो आहे त पीर साहब पागारे जेको
सिंधड़ी तालके में जेको आहे सो असद अली अॻूणी वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजे जे पुटु असद अली जुणेजे खे ज़िम्मेवारियूं सौंपियूं आहिनि। उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधड़ी तालके में हिन वक़्तु PP ऐं फंक्शनल लीग में चोटीअ जो मुक़ाबिलो थी रहियो आहे, जंहिंमें PP तरफ़ां जेको आहे सो सिंधड़ी तालके जी सीट जे लाइ मीर अली रज़ा खे जेको आहे सो सेलेक्ट कयो वियो आहे चेयरमैनशिप जे लाइ, जॾहिं त पंहिंजो फंक्शनल मुस्लिम लीग तरफ़ां जेको आहे सो हिमायत याफ़्ता ऐं आज़ादु उम्मीदवार तौरु बीठल मामू जाफ़र जुणेजो आहे, जंहिंजी जेको आहे सो फंक्शनल मुस्लिम लीग हिमायत करे रही आहे। ऐं उन जे हवाले सां मां इहो हिकिड़ी दिलचस्प सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻूणी वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजो जो पुटु जेको असद अली जुणेजो आहे, उनखे जेको आहे सो पीर साहब पागारे साईं सदरुद्दीन शाह इहे ज़िम्मेवारियूं सौंपियूं आहिनि त जेको आहे सो सिंधड़ी तालके में जेको आहे सो चेयरमैनशिप ऐं ॿियूं जेके सीटूं आहिनि UCs जूं, उन में जेको आहे सो फंक्शनल जा उम्मीदवार असद अली जुणेजो ई सेलेक्ट कंदो। उन हवाले सां हिन वक़्तु जेका असां इहो सिलेक्शन मुकमल थी वई आहे ऐं हाणे जेको आहे सो असद अली जुणेजो पिणु आज़ादु उम्मीदवार मामे जाफ़र जुणेजे जी टाउनशिप जे लाइ जेको आहे सो कोशिशूं करे रहियो आहे, जॾहिं त ॿियनि UCs में पिणु दौरा करे रहियो आहे। हिन वक़्तु हिकु दिलचस्प सूरत हाल इहा साम्हूं आई आहे त जेको सिंधड़ी तालके जा मुख़्तलिफ़ UCs आहिनि, जेके जेको आहे सो हल्का बंदियुनि खां पोइ 10 UCs वधाए 10 UCs कयूं वयूं आहिनि, उन में हिन वक़्तु PP ऐं फंक्शनल लीग में कांठे जो मुक़ाबिलो थी रहियो आहे। ऐं जेका शहर आहिनि सिंधड़ी तालके जा फुलाजूं ऐं ॿिया शहर आहिनि, उन में हिन वक़्तु जेको आहे सो इहा दिलचस्प सूरत हाल ॾिसण में आई आहे त उते जेको आहे सो वधि खां वधि जेको आहे शहरनि खे कुंवार जीअं सिंगारियो वियो आहे, मुख़्तलिफ़ झंडनि सां, बैनरनि सां, पेना फ्लैक्स ऐं जेका वॉल पेपर आहिनि हुननि सां अहिड़े नमूने सां सजायो वियो आहे जेको आहे सो ॾिसण वटि आहिनि उहे शहर। जी नज़ीर, हिन सां गॾु असांखे इहो ॿुधाइजो त सिंधड़ी तालको जीअं तव्हां चओ पिया त कुंवार जीअं सिंगारियो वियो आहे, मगर सिंधड़ी तालको हींअर ॾिसूं था मीरपुखा ज़िले में इलेक्शन जो वॾो मर्कज़ चयो पियो वञे। हिकु तरफ़ शाज़िया मरी जेका नओं चोटी आहे ज़ोर उते लॻाए रही आहे, मुसलसल बाक़ाइदे उते कैंप क़ाइमु करे छॾी आहे, ऐं उन सां गॾु वरी असद जुणेजे जी जेका भेण आहे फिज़ा जुणेजो, उहा हली रही आहे। ऐं उन खां पोइ असद जुणेजो मुकमल उन तालके खे वधीक टाइम पियो ॾिए। ऐं इहे बि ॻाल्हियूं ॿुधण में आयूं त पीपल्स पार्टी वारनि सिंधड़ी तालके जो जेको सिंधड़ी तालको ज़िले मीरपुखास में आहे, हिननि जा अकाउंट शिफ्ट सांगड़ में करे छॾिया, उते जा तरक़ियाती कमु कोन थिया। हाणे भला जेकी शाज़िया मरी उते वर्क करे पियो, उनखे कहिड़ा मसइला पेश था अचनि? नज़ीर, इहो जेको तव्हांजी ॻाल्हि इहो आहे त असद अली जुणेजो हिकु तरफ़ त जेको आहे सो असद जुणेजो फंक्शनल लीग जी हिमायत करे रहियो आहे, जॾहिं त उन जूं भेणूं आहिनि जेका अॻूणे नाज़मा आहे, ज़िले नाज़मा जेका फंक्शनल तां ज़िले नाज़मा मीरपुर ख़ासि चूंडी वई सुगरा जुणेजो, ऐं उन जी भेण आहे फिज़ा जुणेजो, उहे हिन वक़्तु PP जी जेको आहे सो हिमायत में रुधल आहिनि ऐं उन जे PP उम्मीदवार जे लाइ कार्नर गॾिजाणियूं ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी उन जी हिमायत जे लाइ जेको आहे सो कार्नर गॾिजाणियूं पिणु करे रहियूं आहिनि। इन वक़्तु जेको आहे सो माण्हुनि में पिणु इहो रायो आहे, माण्हुनि जो रायो आहे ऐं जेको आहे सो इहो रायो ॾिनो वियो आहे त उन्हनि जी फिज़ा जुणेजो ऐं सुगरा जुणेजो जी एतिरी हैसियत नाहे, उन्हनि जी जेको आहे सो एतिरी वोटनि जे हिसाब सां उन्हनि खे माण्हू एतिरी मोट कोन ॾींदा, पर उन जी भेट में असद अली जुणेजो खे जेको आहे सो वधि खां वधि टाउनशिप ते मोट मिलंदी। ऐं उन खां अलावा जेका ॿियूं UCs आहिनि उते बि जेको आहे सो असद अलीअ जो ज़ोर वधीक आहे उन जे बनिस्बत उन्हनि जे भेणुनि खां। जी, असां तव्हां सां इहा ॻाल्हि कई त सिंधड़ी तालके जो जेको अकाउंट हो TA में जो उहो पीपल्स पार्टी वारा शिफ्ट कराए खिपरे या सांगड़ खणाए विया हुआ, उन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? किन किन जायुनि ते शाज़िया मरी जेको इहा ॻाल्हि आहे TMO जा फंड जेका असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जेके सियासी अॻुवाननि उनखे सौंपिया विया आहिनि त भई तव्हां हिन वक़्तु जेको आहे सो कुझु अरसे जे लाइ टंडो आदम जे कुझु सियासी शख़्सियतनि जे हवाले कयो वियो सिंधड़ी तालके खे, उन खां पोइ जेको आहे सो PP जी MNA शाज़िया मरीअ जे हवाले करे उते जा फंड जेको आहे सो उन जे हवाले कयो आहे। पर उते जेको सिंधड़ी तालके में TMO जी को बि जेको आहे सो तरक़ियाती कमु जेको आहे सो नज़र नथो अचे, पर उनजा जेका 1,27,00,000 जी जेका बजट आहे उहा हमेशह जीअं हड़प थींदी रहे थी। माहाना जेका उनजी बजट आहे 1,27,00,000, उन में जेको आहे सो असांखे किथे बि उनजो कमु ॾिसण में नथो अचे, न रोड रस्ता का शइ कोन्हे, उजड़ियल आहिनि। ऐं एतिरे ताईं जो कुझु अरसो अॻु में हाणे जीअं इलेक्शन शुरू थी आहे त उन में सिर्फ़ु हिकिड़ियूं कचूं मोरियूं ॾेई उते वोटरनि खे ख़ुशि करण जे लाइ वोट वठण जे लाइ उते कचूं
मोरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। ऐं उन खां पोइ जेको शाज़िया मरी जो हिन वक़्तु जेको माण्हुनि में जेको पीपी उमेदवारनि जे लाइ वञे थी ऐं उते जेको हल्कनि में वञे थी त उते माण्हू उन खां इहो सुवाल कनि था त हेतिरो अरसो वोट वठण बि तव्हां किथे हो, एसी ताईं जो तव्हां फ़ोन बि अटेंड कोन था कयो, हाणे वरी तव्हां जेको आहे सो इलेक्शन में आया आहियो वोट वठणु। ऐं उन खां पोइ जॾहिं खिपरो जे कुझु जायुनि ते जॾहिं वई हुई त उते पिणु जेको आहे सो माण्हुनि जेको आहे सो उनखे माण्हुनि न बल्कि उते औरतुनि उनखे घेरे वरितो। इहा पिणु जेको आहे सो ॿुधण में आई आहे ॻाल्हि। मंज़ूर, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही सिंधड़ी तालुके जो रिपोर्टर मंज़ूर शर, हिन जा तव्हां वीचार ॿुधा। हिननि जो चवणु त पीपल्स पार्टी वारनि लाइ सख़्तु मुश्किलात थी आहे जेके हींअर बल्दियाती इलेक्शन जे अंदरि MPA MNA उन खां अलावा तक़रीबन सरकारी मशीनरी जा बि खोड़ सारा इतला अचनि पिया त सरकारी मशीनरी बि इस्तेमालु कंदा ऐं जेकॾहिं माण्हुनि वटि कमु करण लाइ नथा वञनि त ज़ाहिरा मुश्किलातूं पैदा थींदियूं। इन सां गॾु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हाणे हिन खां पोइ असां गॾु जेको आहे तालको शुजाबाद जेको नओं तालको क़ाइमु थियो आहे, जेको MPA सैयद अली नवाज़ शाह पंहिंजे वालिद साहब जे नाले सां तालको क़ाइमु करायो आहे। ऐं हिन वक़्तु तालके शुजाबाद जेको म्यूनसिपल कमेटी उनखे दर्जो ॾिनो वियो आहे ऐं म्यूनसिपल कमेटी में तक़रीबन हिन में 27 जेके आहिनि वार्ड ठाहिया विया आहिनि। ऐं तव्हांखे असीं इन सां गॾु इहा ॿुधाईंदासीं हिन वक़्तु बि मिपोखास ज़िले जे अंदरि 115 ॼणा टोटल जेको आहे बिना मुक़ाबले कामयाबु थी विया आहिनि ऐं जंहिंमें मिपोखास शहर जा 2 MQM जा ऐं तक़रीबन 4 ॼणा जेके फंक्शनल मुस्लिम लीग सां उहो बि सिंधड़ी तालुके सां जेके तालुक़ु रखनि था उहे कामयाबु थिया आहिनि। ऐं हाणे हिन हवाले सां असीं शुजाबाद जेका सूरत हाल मालूम करण लाइ असां पंहिंजे रिपोर्टर खे लाइनअप कयो आहे। अचो त हुनजूं ॻाल्हियूं ॿुधो, हुनजो छा चवणु आहे। खुशहाल, तालको शुजाबाद केतिरा वार्ड ऐं असल मुक़ाबलो कंहिंजो आहे हुते? जी नज़ीर, तालका शुजाबाद खे म्यूनसिपल कमेटी जो दर्जो ॾिनो वियो आहे। हिन म्यूनसिपल कमेटी में 26 वार्ड आहिनि। 26 वार्डनि ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां पीपल्स पार्टी, क़ौमी अवामी तहरीक, फंक्शन लीग ऐं कुझु आज़ाद उम्मीदवार बीठा आहिनि। हिते मजमूई तौर ते ॿिनि पार्टियुनि में मज़बूत मुक़ाबिलो ॾिठो वञे थो। पहिरें नंबर ते पीपल्स पार्टी जा 26 वार्डनि ते 4 उम्मीदवार काउंसलर जेके बिना मुक़ाबले खटी चुका आहिनि ऐं अञा 22 काउंसलर में मुक़ाबिलो आहे, जंहिंमें क़ौमी अवामी तहरीक जे 13 वार्डनि ते पंहिंजा उम्मीदवार बीहारिया आहिनि। तंहिंखां पोइ फंक्शन लीग आहे, आज़ाद उम्मीदवार आहिनि। हाणे ॾिसिजे थो त हिते जेका अक्सरियत आहे उहा अॻु में पीपल्स पार्टी जी रही आहे, पर कुझु जेके आज़ाद उम्मीदवार आहिनि या क़ौमी अवामी तहरीक जा तरफ़ां जेके कैंडिडेट बीठल आहिनि या आज़ाद आहिनि, इन्हनि जा कुझु जेके नज़र अचे थो त इन्हनि में शइ नज़र अचे थी, इहे बि कुझु न कुझु पंहिंजे वोटनि में कामयाबु थींदा। कुशल, कुझु अक्सर इहे शिकायतूं आयूं आहिनि त बाअसर माण्हुनि पारां जेके पोलिंगूं चेंज करायूं या मनपसंदि पोलिंग रखायूं या आरोन खे इन्हनि खे दरख़्वास्त ॾेई पोलिंग, छा तव्हांजे तालुके में का अहिड़ी सूरत हाल जेके के अहिड़ियूं पोलिंगूं जेके चेंज करायूं हुजनि? जी नज़ीर साहब, हिन म्यूनसिपल कमेटी में जेके वार्ड ठाहिया विया उहे त माण्हुनि जूं शिकायतूं आहिनि, उहे मनपसंदि ठाहिया विया, पर पोलिंग स्टेशनूं बदिली न थियूं आहिनि। इन जी अहिड़ी का शिकायत न आहे। पर जेके बल्दियाती चूंडूं हींअर जेके 19 नवंबर ते थियणियूं आहिनि ऐं तव्हां पंहिंजे तालुके जी तरक़ियाती कमनि जे हवाले सां सूरत हाल ॿुधाइजो, छा सूरत हाल आहे तरक़ियाती कमनि जे हवाले सां? जी नज़ीर, तालके शुजाबाद में मीरवा गुरचाणी जो शहर सभिनी खां वॾो नज़र अचे थो। जेको ही शहर अॻे टाउन कमेटी हो, हाणे हिनखे म्यूनसिपल कमेटी में ज़िम करे हिकिड़ी टाउन कमेटी ऐं 4 यूसियुनि खे मिलाए हिकिड़ी म्यूनसिपल कमेटी ठही वई आहे। हिन मंझि असांजे शहर मीरवा गुरचाणी जे आवाम जी सदाई शिकायत रही आहे, हिते न MNA न MPA वोट वठण खां सवाइ कंहिं बि इलाइक़े में बुनियादी कमनि जे हिसाब सां न ईंदा आहिनि ऐं मरणे परणे सिर्फ़ु तहज़ियतनि जे हिसाब सां ईंदा रहंदा आहिनि। ऐं असांजे शहर मीरवा गुरचाणी में ख़ासि करे सूमरा कॉलोनी तबाही जे किनारे ते आहे। हिते जेको कैंडिडेट बीहारियो आहे पीपल्स पार्टी जे तरफ़ां हिकिड़ो झूनो कारकुन हो, जंहिंखे MP अली नवाज़ शाह हिकु कुरअंदाज़ी जे ज़रिए हुनखे काउंसलर जी टिकट ॾिनी, पर साम्हूं चौधरी एहसान ऐं चौधरी अशरफ उन्हनि जी हिकिड़ी न्याज़मंदी सां जेको उते जे पीपल्स पार्टी जे जेको अॻे जंहिंजो कुरअंदाज़ी में नालो कढियो ख़लीफ़ा गुल हसन बकुल हुनजे, त हुनखे पंहिंजे तौर ते हुनखे टिकट ॾेई मूंखां नाजाइज़ी कई आहे। हाणे हू जेको गुल हसन सूमरो आहे उहो आज़ाद जी हैसियत सां हुनजो मुक़ाबिलो कंदो, हुनजी जेका पोज़ीशन बहितर नज़र अचे थी। ऐं हिते पीपल्स पार्टी जो जेको कैंडिडेट आहे चौधरी मुनीर अहमद, उन जा वोट घटि हुजण जे करे उन जे किरण जा वधीक इम्कान नज़र अचनि था। ऐं असांजे मीरवा गुरचाणी में
रोड रस्ता गटर नाला ऐं हिते जेको TMO आहे उहो हिते त हिकिड़ो म्यूनसिपल ठहिण खां पोइ तालके शुजाबाद ठहिण खां पोइ हिते जेको आहे त के बि गवर्नमेंट जूं ऑफिसूं न ठहियूं आहिनि ऐं असांजे मीरवा घुरचाणी में रोड रस्ता गटर नाला हर तरफ़ उथलिया पिया आहिनि। ख़ासि करे सूमरा कॉलोनी, भील कॉलोनी, मेंगवाड़ पारो ऐं मॉडल कॉलोनी तबाही जे किनारे ते आहे। एतिरे क़दुरु जो सैनिटरी अमलो सफ़ाई बि मनपसंदि माण्हुनि जे घरनि जे अॻियां कंदो आहे। आम शहरी वीचारो वबाई बीमारियुनि में वकिड़ियल आहे। पीअण जे पाणी खां वठी सिहत जी सहूलियतुनि खां वठी हिते जो माण्हू तमामु हिकिड़ी क़सम परसी वारी ज़िंदगी गुज़ारे पियो। खुशहाल तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां खुशहाल से वीचार ॿुधा था। हिननि जो चवणो त उते तालके में सहूलियत का बि कोन्हे, मगर हीउ तालको शुजाबाद तव्हांखे असीं ॿुधायूं जेको नओं तालको हाणे क़ाइमु थियो आहे, जंहिंमें 26 वार्ड हिन में क़ाइमु आहिनि। 26 वार्डनि ते जंहिंमां हिकु सैयद अली नवाज़ शाह जेको MP आहे, हुनजो पुटु सैयद शुजा शाह उहो ज़िले जी सीट ते जेको बिना मुक़ाबले कामयाबु थियो। उन खां अलावा 4 खां 5 ॼणा जेके बिना मुक़ाबले थिया आहिनि। असल हिननि जो मुक़ाबिलो असीं तव्हांखे ॿुधायूं त उते जेका आहे पीपल्स पार्टी ऐं फंक्शन लीग जो आहे, ऐं जेके शहरी इलाइक़नि में उते जेके कुझु माण्हू जेके MQM जा बि बीठल आहिनि। नाज़रीन, हाणे वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर हूंदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। जीअं तव्हां वीचार ॿुधा हूंदा त हिते जे असांजे रिपोर्टरनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेका हुननि पंहिंजी सूरत ॿुधाई पई। हिन वक़्तु असां सां गॾु जेको आहे मौजूदु आहे एहसान जरवार। अचो त एहसान जरवार सां ॻाल्हि ॿोल था करियूं, हुनजो छा चवणु आहे। एहसान, डिगड़ी तालके में इलेक्शन जूं कहिड़ियूं सरगर्मियूं तालके जे चेयरमैन लाइ छा हींअर बि बासरनि माण्हुनि या MPA या MNN जेके पंहिंजा पुट पोटा भाइटिया या भाइरनि खे बीहारियो आहे, छा सूरत हाल आहे ओवरऑल? डिगड़ी तालके जी मजमूनी सूरत हाल इहा आहे त तालके डिगड़ी में 8 यूनियन काउंसिल, 2 टाउन कमेटियूं आहिनि, जंहिंमें 179 जेके आहिनि पोलिंग स्टेशन आहिनि, जंहिंमां 27 एहसास करार ॾिनियूं वियूं आहिनि। ऐं उन बाक़ी जेके आहिनि पोज़ीशन जेका पार्टी पोज़ीशन आहे, पीपल्स पार्टी जे जेके MPA मीर हयात पंहिंजा पोटा, पंहिंजा ॾोटा, पंहिंजा पुट ऐं मुकमल तौरु 4 खां 5 यूसनि ते पंहिंजा डिस्ट्रिक्ट मेंबर ऐं चेयरमैन जेके चूंड रहिया आहिनि। हिन टाइम ते उन्हनि सां मुक़ाबिला आहिनि। जॾहिं त तालके डिगड़ी जे टोटल डिस्ट्रिक्ट काउंसिल जूं 8 पोस्टूं ऐं मेंबरनि सीटूं आहिनि, ऐं जिन में जेको आहे 3 डिस्ट्रिक्ट मेंबर जेके आहिनि पीपल्स पार्टी बिना मुक़ाबले कामयाबु थी आहे। बाक़ी जेके 1 खां 2 यूनियन काउंसिलूं आहिनि, जंहिंमें पीपल्स पार्टी ऐं आज़ादु उम्मीदवारनि जो सख़्तु मुक़ाबिलो आहे। ऐं जॾहिं त यूनियन काउंसिल पबण जेका आहे उन में पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग जे सख़्तु जेको मुक़ाबिलो आहे। ॿियो को बि अहिड़ी जेके, ऐं तंहिंखां पोइ जनरल काउंसिल जूं 60 सीटूं आहिनि, जंहिंमां पीपल्स पार्टी 32 सीटूं खटे। बाक़ी जेके 28 सीटुनि ते जेको हिन टाइम ते मुक़ाबिलो आहे, ऐं त पोज़ीशन जेका आहे तमामु टफ लॻी रही आहे। जी, इन सां गॾु इहो ॿुधाइजो, डिगड़ी तालके सां गॾु उनजो हिकिड़ो शहर तालके में टंडो जानमंद में हिकिड़ो वॾो शहर अचे थो, उनजी भला छा सूरत हाल आहे? जी साईं, तालका डिगड़ी ऐं टोंडो जान मोहम्मद ऐं 8 यूसियूं जेके आहिनि मुकमल तौरु MPA जेको आहे पीपल्स पार्टी ऐं मीर मोहम्मद हयात टालपुर जे हवाले कयल आहिनि। ऐं कर्ता धर्ता उहो आहे जेको बि करणु चाहे थो पीपल्स पार्टी जे जिन माण्हुनि खे टिकट ॾिना आहिनि, ऐं उन जे ई हवाले मीर हयात जेको MPA साहब आहे उनजे हवाले आहिनि। जी सर, चूंडियल नुमाइंदा असां इहो ॾिठो त अक्सर गाइबु आहे पंहिंजनि तकनि में। हाणे वरी हुननि खे पंहिंजा हिकिड़ा वोटर नज़र अची विया आहिनि, या हुननि खे वरी पुराणियूं यादगिरियूं अची वियूं आहिनि। छा भला माण्हुनि जे तरफ़ां का अहिड़ी हिननि खे मोट मिले पई, या माण्हू वरी उहो ई मेणा ॾियनि पिया त तव्हां असांजा कम कोन कया, रोड रस्ता कोन ठहिया? उन जे हवाले सां कुझु ॿुधाइजो साईं। जॾहिं त चूंडियल नुमाइंदा अक्सर करे जेके गाइबु हूंदा आहिनि, उन बाबति जेका आवाम जा राया त तमामु उन्हनि जो एंट्री आहिनि, पर मजबूरी आहिनि। जेके वॾेरा आहिनि ऐं जागीरदार आहिनि, उहे जेके ग़रीब मिसकिन माण्हुनि खे जेके यरगमाल बनाए जेके पंहिंजे हिमायत हासिलु करे रहिया आहिनि। हिन टाइम ते जेको आहे तालके डिगड़ी में तक़रीबन जेका पीपल्स पार्टी तक़रीबन सभिनी वॾेरनि में हावी आहे, उन जेके बि आहिनि माण्हुनि खे जेको अबोजन खे हिसा आहे ऐं पंहिंजा वोट वठी रहिया आहिनि। जी, भला इहो असांखे ॾिसिजो, पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में ॿियूं कहिड़ियूं पार्टियूं जेके सरगर्म आहिनि? पीपल्स डिगड़ी त हमेशह पीपल्स पार्टी जो MP रहियो मीरा जे हयात, कहिड़ियूं पार्टियूं जेके वधीक सरगर्म आहिनि? साईं, पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में
मुक़ाबले में जेकॾहिं पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में 8 यूनियन काउंसिल ऐं 2 टाउन कमेटियुनि में मुस्लिम लीग, फक्शन लीग ऐं क़ौमी अवामी तहरीक GUI ऐं आज़ाद उम्मीदवारनि में सख़्तु मुक़ाबला आहिनि। ऐं जॾहिं पीपल्स पार्टी अक्सर करे 5 यूनियन काउंसिलुनि जा चेयरमैन जेके आहिनि, वाइस चेयरमैन बिना मुक़ाबले कामयाबु थी विया आहिनि। ऐं बाक़ी जेके आहिनि 3 यूनियन काउंसिलूं जिन्हनि में मुक़ाबला आहिनि। यूनियन काउंसिलनि में भई टाउन कमेटी डिग्री टाउन कमेटी में 14 वार्डनि में जेके आहिनि 2 वार्ड जेके बिना मुक़ाबले थी विया। बाक़ी जेको आहिनि 12 वार्ड उन्हनि में जेको पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग, हक़ परस्त ऐं ॿियनि तनज़ीम जी जेके आहे मुक़ाबला आहिनि। ऐं जॾहिं त टंडो जान मोहम्मद में 14 जेके आहिनि वार्ड आहिनि, 14 वार्डनि में 9 जेके वार्ड पीपल्स पार्टी 9 सीटूं बिना मुक़ाबले खणी वई। बाक़ी जेके 5 सीटूं आहिनि जंहिंमें मुस्लिम लीग, आज़ाद उम्मीदवार ऐं ॿियनि पार्टियुनि जी जेका मुक़ाबला आहिनि। एहसान तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही डिगड़ी तालके जी सूरत हाल बाबति एहसान तव्हांखे ॿुधाए रहियो त ही जेके MPA MN या वॾेरा आहिनि, बासर माण्हू जेके वेठा आहिनि, उनजा पुट पोटा या ॿाहिरि सॼी सिंध जी इहा सूरत हाल आहे। डिगड़ी जेकॾहिं इहा सूरत हाल त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो। हींअर असीं तव्हांखे इहो ॿुधायूं मीरपुर ख़ासि ज़िलो जेको आहे हिन वक़्तु जेके पीपल्स पार्टी पारां तालका उन्हनि खे विराए ॾेई छॾिया आहिनि। जीअं तालका हुसैन बख्श मरिया, उनखे पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी, ऐं मीरपुर ख़ासि सिटी आहे पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी कैंडिडेट बीहारे पियो आहे, उहो ई ॾिसे थो। उन खां अलावा सिंधड़ी तालको बि पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी जे हवाले कयो वियो आहे। सिंधड़ी तालके में वॾो ज़ोर आज़माई वरी शाज़िया मरी करे रही, उहो बि उते वर्क करे रही आहे। ऐं उन खां अलावा तालको जेको आहे शुजाबाद आहे, उहो MPA सईद अली नवाज़ शाह जे हवाले कयो वियो आहे। जॾहिं त डिगड़ी तालको आहे, डिगड़ी तालके जे असीं तव्हांखे ॿुधायूं उहो मीर हाजी हयात जे हवाले कयल आहे। उन खां अलावा जुडो जा बि कुझु जेके इलाइक़ा आहिनि मीर हाजी हयात जे हवाले कया आहिनि। जॾहिं त MNA जेको मीर मुनवर टालपुर आहे, उहो कोट गुलाम मोहम्मद आहे या ॿिया इलाइक़नि या ज़िले जे तक़रीबन सभिनी इलाइक़नि में, जीअं जुडे वारा इलाइक़ा आहिनि उते बि मीर मुनवर आहे या मीर बाबू टालपुर आहे या नवाबज़ादा मीर अनवर टालपुर आहे, इहे बि पंहिंजो वर्क करे रहिया आहिनि। ऐं उन खां अलावा पीपल्स पार्टी खां अलावा तव्हांखे फंक्शन लीग जी असीं ॿुधायूं, फंक्शन लीग जॾहिं खां हिते प्रोग्राम थियो हो मीरपुर ख़ासि जे अंदरि ऐं पीर सदरुद्दीन शाह प्रोग्राम कयो, उन खां पोइ जीअं असद जुणे जे हवाले ज़िलो आयो, त हिन वक़्तु असांखे फंक्शन मुस्लिम लीग सिर्फ़ु नज़र जेकॾहिं अचे पई त सिंधड़ी तालके में नज़र अचे पई। छाजे करे हिननि जा पाण में कुझु इख़्तिलाफ़ात इन करे आहिनि त हिकु जेके गुलाम नबी मंगरे वारा जेके हितां पहिरीं इलेक्शन खटे जीते इलेक्शन में हिसो वरितो, इलेक्शन में हारजण खां पोइ मुकमल हितां खां माण्हू हितां खां गाइब थियो, जंहिंजे करे फंक्शन लीग वारनि जिन्हनि खे वोट ॾिना हुआ, उन खां अलावा कुर्बानी शाह जेको गुज़िरियल इलेक्शन में बीठो फंक्शन लीग तरफ़ां, उन्हनि बि उहा सीट हाराए छॾी। उनजे मुक़ाबले में जेको आहे पीर शफ़क़त हुसैन शाह जीते वियो। उन खां पोइ फंक्शन लीग वारनि हितां राब्ता बिल्कुलु ख़तमु करे छॾिया, जंहिंजे करे फंक्शनल मुस्लिम लीग में ख़ासि ज़िले मंझां ईअं लॻे थो त किथे बि कंहिं जॻह ते माण्हू चंद माण्हू बीहारिया आहिनि। बाक़ी सिर्फ़ु हिननि जो ज़ोर जेको सिंधड़ी तालके ते आहे, मीरपुर ख़ासि शहर में बि बीहारण में नाकाम विया आहिनि। उन हवाले सां ऐं मीरपुर ख़ासि शहर जो तव्हांखे असीं इहो ॿुधायो, मीरपुर ख़ासि शहर में जीअं वॾो असरु जेको MQ जो आहे उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो आहे, ऐं उते बि पीपल्स पार्टी जेके पंहिंजा माण्हू बीहारण में नाकाम वई आहे। इहे सॼे ज़िले जी इहा सूरत हाल आहे। माण्हुनि जा कम कोन थिया आहिनि, माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि, हॉस्पिटलनि जे अंदरि उनखे दवाऊं कोन पियूं मिलनि, ऐं इन खां अलावा खोड़ सारा मसइला, ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻो पियो आहे। शहर में के बि कम कोन थिया आहिनि, ॿाराड़ी जा जेके रोड रस्ता टुटा पिया आहिनि। ऐं डिगड़ी जी जेकी सूरत हाल अहसान ॿुधाए रहियो त डिगड़ी खां करे जुडो ताईं 2011 जो जेके बरसातूं आयूं, इन में रोड रस्ता मुकमल तबाह लॻा पिया आहिनि, कंहिं बि कमु कोन कयो। हाणे वरी जेको इलेक्शन जो दौरु आयो आहे, हाणे वरी हिननि खे साॻियूं ॻाल्हि यादगिरी अची वई आहे। राब्तो करियो था जावेद कालरू सां, असां गॾु लाइन ते मौजूदु आहे। जावेद खां पुछूं था कोट गुलाम मोहम्मद तालके जी छा सूरत हाल। कोट गुलाम मोहम्मद तालको जेको आहे हितां जो मीरपुर ख़ासि जेको बासर MNA मीर मुनवर टालपुर जे हवाले सां इहो कोट गुलाम मोहम्मद सुञातो वञे थो, ऐं उते ई उहो वॾी अक्सरियत सां जीतींदो आहे। हिन वक़्तु बि PS 67 जी जेका इलेक्शन आहे, जमील अहमद बुरगड़ी फोत थियो आहे, उनजी जॻह ते उनजो नूर भाउ जेको नूर अहमद वेठल आहे, उहो 12 तारीख़ ते उहा इलेक्शन थियणी आहे। पर कोट गुलाम मोहम्मद खोड़ सारियूं अहिड़ियूं यूनियन काउंसिलूं आहिनि जिते बिना मुक़ाबले पीपल्स पार्टी वारा कामयाबु थिया आहिनि। जावेद, कोट गुलाम मोहम्मद जी असांखे इहा सूरत हाल ॿुधाइजे त कोट गुलाम मोहम्मद जूं केतिरियूं यूनियन काउंसिलूं आहिनि जेके बिना मुक़ाबले कामयाबु थियूं आहिनि? छा उते ॿियूं पार्टियूं आहिनि कोन या ॿियनि पार्टियुनि उते फार्म भराया कोन हुआ? ऐं कोट गुलाम मोहम्मद में बि वॾा वॾा 2 शहर चंदा जी ॾह मेल अचे थो, या मीर जी लांडी मीर जो संदोकोट अचे थो, ढेंगाण बि इन में अचे थो। कोट गुलाम मोहम्मद शहर बि वॾो जेको सिटी आहे, उहा जेका टाउन कमेटी आहे, ऐं उन्हनि जे हवाले सां असांखे ॿुधाइजो केतिरियूं यूनियन काउंसिलूं कंहिं जीतियूं आहिनि? जी नज़ीर, जीअं त तालके कोट गुलाम मोहम्मद में पहिरें 8 यूनियन काउंसिलूं उनखे टोड़े
एक टाउन कमेटी कोट गुलाम मोहम्मद ऐं 13 यूनियन काउंसिलनि ते मुश्तमिल कयो वियो आहे। उन मंझां 7 यूनियन काउंसिलूं आहिनि जंहिंमें पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार बिना मुक़ाबले आया आहिनि, जॾहिं त हिकु यूनियन काउंसिल आहे मीर अलादाद टालपुर, जिते PP जा उम्मीदवार चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन बिना मुक़ाबले आया आहिनि। पर ज़िले काउंसिल वारी सीट आहे जंहिंमें PP जो उम्मीदवार आहे बाबर भुरगड़ी ऐं आज़ाद पैनल जो उम्मीदवार इस्माइल गोरचाणी, जंहिंमें मुक़ाबिलो आहे। जॾहिं त कोट गुलाम मोहम्मद जे जेके 8 वार्ड आहिनि उन ते बि जेके ख़ासि करे ॾिठो वञे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि ऐं आज़ाद पैनल जे उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे। ऐं उन में चेयरमैन जी सीट ते जेको PP जो उम्मीदवार आहे सेठ आबिद काइम खानी ऐं वाइस चेयरमैन हुनजो आहे राजा तौसीफ़ भुरगड़ी। जेको वाइस चेयरमैन आहे उहो बिना मुक़ाबले कामयाबु थी वियो आहे, जॾहिं चेयरमैन ते मुक़ाबिलो थींदो। ऐं आज़ाद पैनल जो जेको उम्मीदवार आहे नाज़िम अमीर हसन काइम खानी, जेको अॻु में ॿ दफ़ा UC सिटी नाज़िम रहियो आहे। ऐं ज़ाती तौर ते ॾिसे त उनखे जेको आहे हींअर ॿुधण में आयो आहे त उन सां गॾु जेके बिरादरियूं आहिनि उहे हिमायत कनि पियूं। उनखे अलावा कोट गुलाम में जेके 8 वार्ड आहिनि उन ते PP ऐं PMLF PTI ऐं ॿिया जेके आज़ाद पैनल आहिनि उहे हिन ते बीठल आहिनि। ऐं जॾहिं त तालके कोट गुलाम में जेके 5 यूनियन काउंसिलूं बचियल आहिनि उन में आज़ाद ऐं PP पैनल जे उम्मीदवारनि में मुक़ाबिलो थींदो। जी नज़ीर। पर इन सां गॾु इहो ॿुधाइजो कोट गुलाम मोहम्मद में जेके तरक़ियाती कमनि जे हवाले सां छा आहे? कोट गुलाम मोहम्मद जा रोड रस्ता आहिनि, उन खां अलावा शहर जा ड्रेनेज सिस्टम आहे, उन्हनि जी छा सूरत हाल आहे? जी नज़ीर, उहो त असीं अॻु में बि पंहिंजो रिपोर्ट्स टाइम में इन्हनि में तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। तालके कोट गुलाम मोहम्मद जी इलाइक़ो PPMNA मीर मुनवर अली टालपुर जो आहे। उन खां अॻु में जेको आहे इलेक्शन थी उन में PP MPA मरहूम रईस जमील अहमद ख़ान भुरगड़ी जेको आहे हितां खां MPA बि थियो। पर तरक़ियाती हवाले सां ॾिसे त कोट गुलाम मोहम्मद में 0 बराबरि आहे। जीअं त कोट गुलाम मोहम्मद तालको तारीख़ी तालको आहे, तक़रीबन हिते 30,000 पॉपुलेशन आहे। उन जे शहर जी तव्हां जंहिंमहिल रोडनि जी ऐं रस्तनि जी हालति ॾिसो त टुटी तबाह थी विया आहिनि। जॾहिं TMA में जेको 1 करोड़ 70 लख रुपया बजट ईंदी आहे उहो बि फर्ज़ी बिल ॼाण आहे कामरेडनि ऐं जियालनि जे जेब में वञे थी, जॾहिं शहर खंडर बणियल आहे। उनखे अलावा शहर में जेको ड्रेनेज सिस्टम आहे ऐं सफ़ाई वारो निज़ाम आहे उहो बि नाकारा आहे। तव्हां ॾिसो रोड रस्ते जेके शहर जा मेन चौक आहिनि उन ते गंद किचिरो पियो आहे। उनखे अलावा शहर में जेके स्टेट लाइटूं आहिनि उन्हनि जो निज़ाम बि धरम भरम आहे। ऐं जेके शहर में पीअण जे पाणी जी जेके लाइनूं आहिनि उहे बि सफ़ा डैमेज ख़राबु थी चुकियूं आहिनि, जंहिंमें गटरनि जो पाणी अचे पियो। ऐं शहर जी जेको सरकारी हॉस्पिटल सिविल हॉस्पिटल शहर जी तालका हॉस्पिटल आहे उन में डॉक्टरनि जी खोट हुअण सां गॾु दवाउनि जी खोट आहे। जेके गैर मयारी दवायूं आहिनि उहे उते ग़रीब मरीज़नि खे मिलनि थियूं, जॾहिं जेके डॉक्टर आहिनि उहे पंहिंजी ज़ाती जेके ख़ानगी अस्पतालूं आहिनि उन्हनि में वेठल आहिनि। ऐं तालका जे अॻिली जेके गवर्नमेंट में शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे नाले सां करोड़नि रुपए जे लागत सां पब्लिक पार्क तामीर करायो वियो। उन में जेके झूला आहिनि उहे काबाड़ी जा जेके 3rd क्लास झूला आहिनि उहे आंदा कलर करे आंदा हुआ, जेके टुटी तबाह थी चुका आहिनि। जॾहिं मतिलबु इहो जेको शहर में तरक़ियाती कम जा नाक़ास हुअण सबबु सॼो शहर खंडर बणियल आहे। जी नज़ीर। छा भला इन तालके अंदरि पीपल्स पार्टी वारनि में पाण में जिते हर तालके जे अंदरि असीं ॾिसूं पिया सभिनी पार्टियुनि में इख़्तिलाफ़ात आहिनि, छा कोट गुलाम मोहम्मद में को पीपल्स पार्टी वारनि में पाण में इख़्तिलाफ़ात आहिनि छा? जी नज़ीर, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻु में हिन वक़्तु जेको कोट गुलाम मोहम्मद तालके में पीपल्स पार्टी सां को अहिड़ा इख़्तिलाफ़ माण्हुनि जा न आहिनि। बाक़ी जेके रईस खैर मोहम्मद भुरगड़ी जो हिकु सियासी शख़्सियत हो ऐं मुस्लिम लीग अॻुवान हो, उन जे जेको भाइटे जमील अहमद भुरगड़ी जे पीपल्स पार्टी में शामिलु थी वञण खां पोइ को अहिड़ो मुखालिफ़ ग्रुप न रहियो आहे। फ़िलहाल त अहिड़ा कोई बि पीपल्स पार्टी वारनि सां मुखालिफ़ जा अहिड़ा ज़ाती जेके आहिनि ॾिसण में नथा अचनि। जावेद, तव्हांजी महिरबानी वॾी। नाज़रीन, ही जावेद कालरू तव्हां वीचार ॿुधायो कोट गुलाम जी जेका सूरत हाल ॿुधाए रहियो, त असीं ॿुधायूं त कोट गुलाम में हिन वक़्तु बि जेको 19 नवंबर ते इलेक्शन थियणी आहे जेका बल्दियाती, उन खां अलावा 12 नवंबर ते वरी इलेक्शन थियणी आहे जेका सूबाई तक। जमील अहमद भुरगड़ी जेको हुनजो भाउ जेको हिन वक़्तु उते जो उम्मीदवार आहे नूर अहमद भुरगड़ी, ऐं साम्हूं हुनजे मुस्लिम लीग फंक्शनल समेत जेके 9 ॼणा जेके उम्मीदवार वेठा आहिनि, उते बि हींअर जेको इलेक्शन जो चटो ऐं सभु जेके आहिनि MPA MNA या जेका वॾेरा उते पंहिंजो ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि। ऐं जिते बि वञनि पिया उते माण्हुनि जी तरफ़ां इहो चयो पियो वञे त तरक़ियाती कमु कोन थिया आहिनि, रोड रस्ता कोन थिया आहिनि, उन हवाले सां हिननि खे कुझु ॾुखियायूं पेश अचनि थियूं। नाज़रीन, हाणे वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर हूंदासीं।
नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु जेको आहे वीडियो लिंक ते मौजूदु आहे जुॾे जो असांजो रिपोर्टर शाहिद मजिद। शाहिद, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त जुॾे तालुके में केतिरियूं यूनियन काउंसिलूं आहिनि ऐं केतिरा हिन वक़्तु ताईं बिना मुक़ाबले चूंडिजी विया आहिनि? जुॾे तालुके जी इलेक्शन जे हवाले सां छा सूरत हाल आहे? कंहिंजो कहिड़ी कहिड़ी पार्टी जो पाण में मुक़ाबलो आहे? जिन जी जुडो तालुको 2004 में अॻूणो वॾो वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम हुन जुडो जे शहरियुनि खे हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो त जुडो खे तालुको कयो। उन टाइम ते जुडे में 6 यूसी हुयूं। हींअर मौजूदा दौर में मौजूदा वक़्त में उन यूसियुनि खे वधाए 8 यूसियूं करे छॾियूं आहिनि ऐं 2 टाउन कमेटियूं, जंहिंमें 2 यूनियन काउंसिल अहिड़ियूं आहिनि जंहिंमें इलेक्शन न आहिनि। हाई कोर्ट जेको इलेक्शन रोकियो आहे हू 2 यूसी अहिड़ियूं आहिनि जेके हिकिड़ी रोशनाबाद हिकिड़ी बाखुर, हुननि में इलेक्शन रोकियो वियो आहे। तॾहिं त 6 यूसियुनि में इलेक्शन हो ऐं जिन्हनि मां 2 यूसी आहिनि, हिकिड़ी फ़क़ीर फैज़ मोहम्मद बिलालाणी ऐं ॿी आवरी। हुनमें पीपी जा जेके उम्मीदवार आहिनि हू बिना मुक़ाबले कामयाब थी विया आहिनि। उन खां अलावा बाक़ी जेके यूसियूं आहिनि हुननि में मुक़ाबला आहिनि ऐं मुक़ाबले में तक़रीबन पीपल्स पार्टी आहे, फंक्शन लीग आहे, नवाज़ लीग आहे, MQM आहिनि ऐं उन खां अलावा जेका 2 टाउन कमेटियूं आहिनि, हिकिड़ी जुडो टाउन कमेटी, ॿियो नोकोट टाउन कमेटी। जुडे जी जेका 11 वार्ड आहिनि, 11 वार्डनि में इलेक्शन आहे ऐं नोकोट जा 12 वार्ड आहिनि, जंहिंमें 3 वार्ड अहिड़ा आहिनि जंहिंमें हाई कोर्ट उन्हनि खे इलेक्शन खे हुते रोके छॾियो आहे ऐं 3 वार्ड नोकोट जा अहिड़ा आहिनि जिते हू बिना मुक़ाबले कामयाब थियूं आहिनि, जिन में 2 पीपल्स पार्टी जा आहिनि ऐं हिकिड़ो आहे त फंक्शन लीग जो बहरहाल हू आज़ादु उम्मीदवार तौरु बीठल आहे। जी, पर ॿियनि तालुकनि जे अंदरि जीअं MPA या MNA उन्हनि जे हवाले पीपल्स पार्टी वारनि तालुका विराए ॾेई छॾिया आहिनि त भई हिन तालुके खे तव्हां ॾिसिजो, हिन तालुके खे असीं ॾिसूं था। एतिरे ताईं त उहे टिकेटूं बि उन्हनि तालुकनि खे उन्हनि ॾिनियूं आहिनि ऐं कुझु इख़्तिलाफ़ात आया पिया त असांखे जेको नज़रअंदाज़ कयो आहे। पर जुॾो तालुको कंहिंजे हवाले, उते जी छा सूरत हाल आहे? जी नज़ीर, तालुका त विराए छॾिया आहिनि पर हिते हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा बि आहे त जुडे तालुके में जेका हिकिड़ो MPA मीर हाजी हयात ख़ान टालपुर जो अलॻि ग्रुप आहे ऐं मीर मनोहर अली ख़ान टालपुर जो हिकिड़ो अलॻि ग्रुप आहे। बज़ाहिर त हू इहो नथा मञनि त असांजो ग्रुपबाज़ी आहे, बहरहाल अंदरूनी तौर ते जेका हुननि जा माण्हू आहिनि हू ग्रुपबंदी जा शिकार आहिनि ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जे साम्हूं पीपल्स पार्टी जा ई उम्मीदवार बीठल आहिनि ऐं हू बि असर रसूख़ वारा आहिनि। ऐं जुडे में हिकिड़ी यूसी मीर ख़ुदा बख़्श ते अहिड़ी आहे जिते हुन कंहिंखे टिकट ई न आहे ॾिनो वियो, छो त हिकिड़ो ग्रुप आहे मीर मनोहर टालपुर जो, हिकिड़ो ग्रुप आहे मीर हयात टालपुर जो, आम्हूं साम्हूं वेठा आहिनि ऐं हुननि खे तीर निशानी अलाट कोन कयो वियो आहे। उन खां अलावा जुडे जो जेको वार्ड नंबर 1 आहे, वार्ड नंबर 1 में मज़बूत उम्मीदवार आहे पीपल्स पार्टी जो मीर इरफान टालपुर, उन जे साम्हूं पीपल्स पार्टी जो ई ॿियो उम्मीदवार मीर आफ्ताब टालपुर बि रहियो आहे। उन खां अलावा 2 नंबर वार्ड आहे, 2 नंबर वार्ड में जेको पीपल्स पार्टी जो कैंडिडेट आहे सैयद इमदाद शाह, उन जे साम्हूं जेको पीपल्स पार्टी जो ई वर्कर आहे ऐं उहो सैयद शाहजहान शाह जो ख़ासि माण्हू आहे ताज भट्टी, हू अची साम्हूं बीठो आहे। उन खां अलावा जेका वार्ड नंबर 4 आहे हुन में पीपल्स पार्टी जो जेको अॻूणो नाज़िम हुयो नाज़िम असलम ख़ान क़ाइम ख़ानी, उन जे साम्हूं अॻु में पीपल्स पार्टी जा 3 माण्हू बीठा हुआ जंहिंमें 2 वेही रहिया आहिनि। अञा बि हिकिड़ो जेको ख़ुश्क आहे नदीम ख़ुश्क, हू अञा बि बीठो आहे। उन जी सपोर्ट पीपल्स पार्टी जा जेका वर्कर आहिनि, जेका मक़ामी क़यादत हू करे रही आहे ऐं मीर मनवर ख़ान टालपुर बाक़ाइदा मीटिंगनि में अची उन्हनि खे चयो आहे, मना कयो आहे त बाबा हीअ अहिड़ा कमु छो था करियो ऐं हिन सां पार्टी कमज़ोर थींदी, इन्हनि सां जेका पाण सीटूं हारजी वेंदासीं। ऐं उते हू चवनि था न असांजो माण्हू कोन्हे ऐं अंदरूनी तौर ते उन्हनि जी सपोर्ट पिया कनि। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जेका पीपल्स पार्टी जा उम्मीदवार बीठल आहिनि उन्हनि जी सपोर्ट ॿियनि पार्टियुनि वारा जेका हुननि जा मुखालफ़त वारा आहिनि, जीअं MQM आहे, फंक्शन लीग आहे या अरबाब ग्रुप आहे, हू हुननि जी अंदरूनी तौर ते सपोर्ट पिया कनि। हुननि खे जेका पेनाफ्लेक्स ठाराए ॾियनि था, उहे ॿियूं पार्टियूं आहिनि उहे हुननि खे पेनाफ्लेक्स ठाराए ॾियनि थियूं। उन्हनि जे जेका बैनर आहिनि हुननि जे पैसनि सां उहे बैनर उन्हनि खे उठाए ॾिना आहिनि। ऐं इन खां अलावा जेका वार्ड नंबर 6 आहे, वार्ड नंबर 6 में पीपल्स पार्टी जे साम्हूं पीपल्स पार्टी जा माण्हू बीठा आहिनि। वार्ड नंबर 9 आहे, वार्ड नंबर 7 आहे, वार्ड नंबर 8 आहिनि, हिननि सभिनी में पीपल्स पार्टी जे साम्हूं पीपल्स पार्टी जा उम्मीदवार बीठा आहिनि। ऐं ओवरऑल ॾिसे त जुडे जे जेका 3 नंबर वार्ड आहे, जेको 4 नंबर वार्ड आहे ऐं जेको 5 नंबर वार्ड आहे, इन में MQM जा बि माण्हू साम्हूं बीठा आहिनि। पर MQM जी सिर्फ़ु हिकिड़े या 2 वार्ड में कुझु पोजीशन आहे, उन खां अलावा MQM जी एतिरी पोजीशन कोन्हे। बहरहाल जेसि ताईं इहो पीपल्स पार्टी जा माण्हू ऐं पीपल्स पार्टी जे कैंडिडेट सां ई विढ़ंदा त थी सघे थो त MQM सीटूं कढनि। ऐं उन खां अलावा जेको 7 नंबर वार्ड आहे, 8 नंबर वार्ड आहे ऐं 3 नंबर वार्ड आहे, हिननि में क़ाइम ख़ानी बिरादरी जा उम्मीदवार बीठा आहिनि ऐं हू पीपल्स पार्टी सां बि क़ाइम ख़ानी जो उम्मीदवार बीठो आहे त MQM तरफ़ां बि क़ाइम ख़ानी बिरादरी जो माण्हू बीठल आहे। ऐं उन खां अलावा जेको 9 नंबर वार्ड आहे हुन में पीपल्स पार्टी जे साम्हूं
खोसा बिरादरी जो माण्हू आहे त उन जे साम्हूं जेको आहे अवामी तहरीक जो आहे उहो बि खोसा बिरादरी सां तालुक़ु रखे थो। 10 नंबर वार्ड ऐं 11 नंबर वार्ड में जेका पंजाबी बिरादरी जी उते अक्सरियत आहे, उन्हनि जे साम्हूं पंजाबी बिरादरी जे माण्हू बीठल आहिनि, उहो बि हिकिड़ो पीपल पार्टी सां आहे त ॿियो आज़ादु उम्मीदवार जी हैसियत सां बीठो आहे। जी शायदि तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही जुॾे जा तव्हां हिन शाहिद मजीद जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं। हिननि जो चवणो त पीपल्स पार्टी वारा जेके जुॾे जे अंदरि इख़्तिलाफ़ातुनि जो शिकार आहिनि उहे हिक ॿिए जे साम्हूं बीठल आहिनि। पर मिरपुर ख़ासि ज़िले जी असीं तव्हांखे मजमूई सूरत हाल ॿुधायल जेकॾहिं पीपल्स पार्टी वारा आहिनि त उते बि जीअं मिरपुर ख़ासि सिटी में उते हिननि जा कुझु इख़्तिलाफ़ात आहिनि। बाक़ी तालको हुसैन बख़्श मरी आहे, उते पीर आफ्ताब शाह जे हवाले कयल आहे तालको हुसैन बख़्श, उते के बि इख़्तिलाफ़ात अहिड़ा नज़र कोन पिया अचनि। ऐं शहर जे अंदरि तव्हांखे ॿुधाईंदड़ जी मुस्लिम लीग नवाज़ ग्रुप आहे, जेको जो मुस्लिम लीग नवाज़ ग्रुप जो आहे अब्दुल हक़, राजा अब्दुल हक़, इन्हनि पारां बि केतिरो ई जेको आज़ादु उम्मीदवार बीहारे छॾिया आहिनि। जॾहिं मुस्लिम लीग नून जो जेको टिकट उनखे मिलियो, उन्हनि टिकट वापसि करे आज़ादु बीहारे ॾिया। हिते मिरपुर ख़ासि ज़िले जी सूरत हाल इहा आहे त पीपल्स पार्टी में बि अगरि जेकॾहिं ग्रुप बंदी आहे ऐं उनखे अलावा मुस्लिम लीग नवाज़ ग्रुप वारनि में बि ग्रुप बंदी आहे ऐं फंक्शनल मुस्लिम लीग वारा जेके आहिनि खोड़ सारियूं अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते पंहिंजा माण्हू कोन बीहारे सघिया आहिनि। हिन वक़्तु जेका मिरपुर ख़ासि ज़िले जी इलेक्शन जेका सूरत हाल आहे, वॾो ज़ोर जेको आहे तालके सिंधड़ी ते, छाजे करे सिंधड़ी तालको हमेशह फंक्शनल मुस्लिम लीग जो रहियो आहे ऐं तालका नाज़िम बि उन्हनि जो रहंदो हो। ऐं हिन वक़्तु उन खां पोइ जेका हींअर ताज़ी जेका इलेक्शन थी हुई गुज़िरियल, उन में जेको शाज़िया मरी उतां खां जेको सिंधड़ी जेको मां जेको जीती हुई ऐं कुझु यूनियन काउंसिलूं सिंधड़ी जूं ज़िले सांगड़ में अचनि थियूं। ऐं इन करे हींअर सॼो जेको आहे इलेक्शन जो शोर छा हुते आहे। ऐं जॾहिं त जेको खेरपुर में हींअर जेको वाक़ियो थियो, उन खां पोइ कुझु न कुझु जेका अहिड़ी सूरत हाल थी हुई, जंहिंखां पोइ ताज़ो जेको पीर साहब पागारे पारां कराची में जेका कंगरी हाउस में मीटिंग कराई, उन खां पोइ जेको आहे वरी दुबारा साॻी सूरत हाल पैदा थी वई आहे। हाणे साॻिया ई माण्हू फंक्शन लीग जा वर्क करणु शुरू करे छॾियनि, पीपल्स पार्टी वारनि पंहिंजी ज़ोर आज़माई शुरू करे ॾी आहे। नाज़रीन, हाणे ॾिसे थो त 19 नवंबर जेको बल्दियाती इलेक्शन जो ॾींहुं आहे, उन हवाले सां हाणे कहिड़ी पार्टी सोभारी थी थिए ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं। जेका बि अपडेट हूंदी तव्हांखे बल्दियाती चूंडनि जे हवाले सां ॿुधाईंदा हलंदासीं। हिन सां गॾु तव्हांखे असीं थोरी इहो बि ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेको आहे बल्दियाती चूंडियूं थियनि पियूं ऐं अञा ताईं इलेक्शन कमीशन ऑफिस में जेका आहे अञा ताईं तक़रीबन खोड़ सारा अहिड़ा जेके कैंडिडेट आहिनि उहो उते घुमनि पिया, उन्हनि खे इलेक्शन लिस्टूं कोन पियूं मिलनि। इहे बि उन्हनि लाइ हींअर सख़्तु परेशानी जो शिकार थी रहिया आहिनि। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा, वरी ॿिए प्रोग्राम में तव्हां सां गॾु असीं हाज़िर हूंदासीं। महिरबानी।